अस्सलाम वालेकुम नाज़रीन। असांजा शहर असांजा मसला सां गॾु मां आहियां तव्हांजो मेज़बान सईद अमन खरोस। पाण हमेशह कोशिशि कंदा आहियूं त कंहिं अहम शख़्सियत खे, सोशल समाजी वर्कर खे, कंहिं मुख़्तलिफ़ समाजी कमनि सां कमु रखंदड़ कंहिं अहम शख़्सियत खे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे सघूं। पाण असां सां अॼु बि मौजूदु आहे असां सां अॻूणो जज साहिबु नासिर बलोच साहिब जन। अॼु असां उन्हनि सां कचहरी कंदासीं जेको सिंध में मेजर इशू हिन वक़्तु हले थो, नौजवाननि जे डोमिसाइल PRC जेका सिंध जे नौजवाननि जे हक़नि ते धाड़ा हणी करे मुख़्तलिफ़ ॿाहिरिनि सूबनि जे नौजवाननि खे ठाहे ॾिना था वञनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। ॿियनि सूबनि मां माण्हू हिते अची हिते जो डोमिसाइल ऐं PRC ठहिराए ऐं पंहिंजो पाण खे सिंध जे वसीलनि ते, यानी उहे माण्हू असां वटि सिंध में हिकिड़ो त आहे डोमिसाइल, हिकिड़ो आहे PRC। डोमिसाइल असांखे शहरियत ॾिए थो त असां पाकिस्तान जा शहरी आहियूं। PRC वरी इंट्रोड्यूस करायो वियो सिंध में, परमानेंट रेजिडेंट सर्टिफिकेट। उन में फॉर्म C हूंदो आहे ऐं फॉर्म D, ॿिनि क़िस्मनि जा असांखे परमानेंट रेजिडेंट सर्टिफिकेट मिलंदा आहिनि। उहे इन जे लाइ हूंदा आहिनि त फॉर्म C जी बुनियाद ते असां एडमिशन वठंदा आहियूं कंहिं बि यूनिवर्सिटी या कॉलेज में, फॉर्म D जी बुनियाद ते असां नौकिरी वठंदा आहियूं। हाणे सिंध में इहा शइ इंट्रोड्यूस इन जे करे कराई वई जो सिंध में कोटा सिस्टम आहे शहर ऐं ॿाहिराड़ी जो, तंहिं करे परमानेंट रेजिडेंट सर्टिफिकेट लाज़मी आहे त ख़बर पवे त हीउ माण्हू किथां जो रेजिडेंट आहे, त जीअं उन शहर जो आहे त शहर जी कोटा ते अप्लाई करे, ॿाहिराड़ी जो आहे त माने सिंध में इहो बि ख़्यालु रखियो वियो त शहर ऐं ॿाहिराड़ी जी कोटा अलॻि अलॻि हुजे। त जॾहिं असां जे शहर जो माण्हू ॿाहिराड़ी जी कोटा ते नथो अची सघे, ॿाहिराड़ी जो माण्हू शहर जी कोटा ते नथो अची सघे, त असां इहो कीअं बर्दाश्त कयूं त हिकिड़े ॿिए सूबे मां माण्हू अची हिते अची ऐं उहो असांजे PRC ते जेको आहे सो हिते नौकिरी वठे, हिते एडमिशन वठे, जंहिं बि सूबे में उहे असुल रेज़िडेंट आहिनि उतां जा, असांजे ॿियनि सूबनि जा रेज़िडेंट आहिनि, उहे हिते अची हिते जा परमानेंट रेज़िडेंट न आहिनि, तंहिं करे हिते अची उहे कूड़ा PRC वठी ऐं हिते दाख़िलाऊं वठनि था। जेके दाख़िलाऊं ऐं नौकिरियूं वठनि था, जेके दाख़िलाऊं ऐं नौकिरियूं असुल में असांजे कंहिं सिंधी भाउ खे मिलणु खपनि। जेका कमेटी ठाही आहे सिंध गवर्नमेंट ऐं उहा लाड़काने में अची उन्हनि जेका शुरू में स्क्रूटनी कई ऐं इन्वेस्टिगेशन कई ऐं पोइ ॿियनि ज़िलनि में हू विया आहिनि, त उते ई ॾींहंनि जी स्क्रूटनी मां, ॾींहंनि जी इन्वेस्टिगेशन मां जेतिरा केस साम्हूं अचनि था उन में अंदाज़ो थिए थो त इहे केस लखनि में, ऐं उन खां पोइ सोशल मीडिया ते तव्हां उहे सभु केसिस माण्हू कराइनि पिया था, उन्हनि खे वाइखो कनि पिया था त हीअ बि केस आहे, हीअ बि केस आहे, हीअ बि तव्हां अंदाज़ो हणंदो त लखनि में केस आहिनि। माना सिंध जे सिंधी उहे सिंधी लखे नौजवान जेके नौकरियुनि में हुजणु खपनि उहे नौकरियुनि में न आहिनि, उन्हनि जी जॻह ते असांजा जेके असांजे मुल्क जा ॿिया सूबा जेके आहिनि असांजा भाउ उहे अची हितां जा, उहे उते बि उन्हनि जा घर आहिनि, असुल में परमानेंट रेजिडेंट उतां जा बि आहिनि, उते जी इंजॉय कनि था, उते बि नौकरियुनि में अप्लाई कनि था, हिते बि नौकरियुनि में अप्लाई कनि था। उन में साईं असांजी सॼी जेका मशीनरी आहे, ब्यूरोक्रेट्स उन में मुलविस आहिनि। हाणे सियासतदान असांजा, असां उन्हनि खे मुलविस सम्झंदासीं, असांजूं हुकूमती पार्टियूं, ॿिया सियासतदान, जेकॾहिं हू उन जे ख़िलाफ़ जेका सिंध में तहरीक शुरू थी आहे, असांजी हुकूमती पार्टी जेकॾहिं उन जे ख़िलाफ़ कानून साज़ी नथी करे, जेके बोगस ठहियल आहिनि उन्हनि खे रद्द नथी करे, जेका कमेटी ठही आहे उहा कमेटी जेका अॻिते हली पंहिंजूं तजवीज़ूं ॾींदी उन्हनि ते अमल नथी करे, त पोइ असां उन्हनि खे बि उन्हनि सां गॾु शामिलु सम्झंदासीं। फ़िलहालु असां सिर्फ़ु ब्यूरोक्रेट्स खे सम्झूं था त उहे उन में शामिलु आहिनि। हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त जेके बि कमेटी जेके बि तजवीज़ूं ॾिए उन्हनि ते अमल करे, नई कानून साज़ी करे, PRC रूल्स नवां ठहणु खपनि जेके सख़्तु हुजणु खपनि, कंहिं कोई बि ॿाहिरियों माण्हू हिते अची न करे सघे, उनजी एतिरी स्क्रूटनी सख़्तु रखी वञे, ऐं प्लस में जेके बि लखे बोगस डोमिसाइल ऐं PRC ठहिया आहिनि उन्हनि खे रद्द कयो।